अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त सिंध में हिक नई यूनिवर्सिटी दी यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास जेको आहे क़ाइम थी आहे, वहीं उन जी एडमिशन फर्स्ट बैच जी जेको आहे अनाउंसमेंट थी वई आहे त यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास में बैचलर डिग्री प्रोग्राम जे लाइ, मास्टर डिग्री प्रोग्राम जे लाइ BS थर्ड ईयर डिग्री प्रोग्राम जंहिंखे मास्टर डिग्री प्रोग्राम अॻु में चयो वेंदो, उन जे लाइ एडमिशन अनाउंस थी आहे। भई यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास में मॉर्निंग, इवनिंग ऐं वीकेंड प्रोग्राम आहिनि त जेके बि कैंडिडेट यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास में एडमिशन वठण जे लाइ ख़्वाहिशमंद आहिनि त उहे ही वीडियो एंड ताईं लाज़मी ॾिसनि। त यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास में मॉर्निंग, इवनिंग, वीकेंड प्रोग्राम जे लाइ जेको आहे ऑनलाइन एडमिशन जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंजी तव्हां रजिस्ट्रेशन जेका ऑफिशियल वेबसाइट आहे admissions.umpk.edu.pk ते वञी करे सघो था। त ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि ऐं इन्हनि जे अप्लाई करण जूं डेडलाइंस छा आहिनि, पूरो प्रोसीजर छा आहे। जीअं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त सभिनी खां पहिरियां बैचलर 4 इयर्स मॉर्निंग प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे, BS इंग्लिश अप्लाइड लिंग्विस्टिक आहे, BBA आहे, BS कॉमर्स आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, BS कंप्यूटर साइंस आहे ऐं डेटा साइंस आहे। इन सां गॾोगॾु BS थर्ड ईयर मॉर्निंग जंहिंखे 5th सेमेस्टर या ब्रिजिंग प्रोग्राम चयो वियो आहे, उन में BS इंग्लिश आहे, BS कॉमर्स आहे, BS IT आहे, BS कंप्यूटर साइंस आहे। ईअं ई इवनिंग में डिग्री प्रोग्राम्स आहिनि, BS इंग्लिश आहे, BS कॉमर्स आहे, BS बैंकिंग एंड फाइनेंस आहे। हाणे BS बैंकिंग एंड फाइनेंस जेको आहे ओनली इवनिंग में ऑफर कयो थो वञे, ही मॉर्निंग में डिग्री प्रोग्राम कोन्हे को। BBA आहे ऐं BS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे। इवनिंग में MBA 2 ईयर आहे ऐं MBA ऑनर्स आहे। वीकेंड प्रोग्राम आहे जंहिं में B.Ed सेकेंडरी आहे 2.5 इयर्स ऐं B.Ed सेकेंडरी 1.5 ईयर आहे ऐं डिप्लोमा आहे पोस्ट ग्रेजुएट इन अर्ली चाइल्डहुड एजुकेशन। त ही डिपार्टमेंट्स आहिनि यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास जा डिसिप्लिन्स आहिनि जंहिंमें तव्हां एडमिशन जे लाइ अप्लाई करे सघो था। हाणे अचूं था डेडलाइन जी तरफ़। ऑनलाइन रजिस्ट्रेशन जेका आहे 7 अक्टूबर खां स्टार्ट थी चुकी आहे ऐं लास्ट डेट जेका आहे रजिस्ट्रेशन जी उहा 5/11/2024 आहे। 5 नवंबर 2024 ताईं तव्हां रजिस्ट्रेशन करे सघो था ऐं प्री एंट्री टेस्ट जेका थींदी उहा 24/11/2024 ते थींदी। सभिनी खां पहिरियां तव्हांखे रजिस्टर करणो आहे admissions.umpk.edu.pk। तव्हांजो NIC ऐं बेफाम नंबर सां तव्हां रजिस्ट्रेशन कंदव पंहिंजे सां ऐं उन सां गॾोगॾु तव्हां 3000 जो चालान पे कंदव। प्रोसेसिंग फी जेको सिंध बैंक जे अकाउंट में चालान पे थींदो ऐं ही जेको आहे कंहिं बि सिंध बैंक जी ब्रांच में तव्हां चालान पे करे सघो था। त ही एडमिशन जो प्रोसेस हुयो, तव्हांखे आगाह कयोसीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी तरफ़ां एडमिशन अनाउंस थी चुकी आहे। नेक्स्ट वीडियो में असां इन जी रजिस्ट्रेशन जे बारे में डिस्कस कंदासीं। यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास जी लाइ तव्हां कीअं रजिस्टर करे पंहिंजो चालान डाउनलोड कंदव। त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ जेका बि नई वीडियो हुजे उहा तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।